ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। अब्दुल कादिर सांगा जी रिपोर्ट मुताबिक़ कंबर शहर में वधंदड़ बदअमनी फुरूं धाड़ा समाजी अॻवान कामरेड नज़ीर अहमद तुन्यो जे पुट खां फुर थियण ख़िलाफ़ 3 ॾींहं बि कंबर में अमन कमेटी तरफ़ां भुट्टो चौक ते बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे वेही रहिया। उन मौक़े ते नज़ीर अहमद तुन्यो, सैयद जुल्फ़कार शाह, सरदार मोहम्मद अली हकड़ो, हाफ़िज़ अज़ेर गुल जागिरानी, कामरेड अयाज़ बुरड़ो, बरकत मीरजत, एजाज़ अली बुलेदी, मोहम्मद जान बिरोही समेत ॿियनि चयो त कंबर शहर में चोरियूं फुर धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि ऐं हिकु हफ़्तो अॻु शहरी एक्शन कमेटी के अगवान कामरेड नज़ीर अहमद तुन्यो के पुट मीरो खान रोड ते मटीरियल की दुकान तां हथियारबंद हथियारनि के ज़ोर ते 3 लाख रोक रक़म, आईफोन समेत 2 मोबाइल सेट फुर करे फरार थी विया। कंबर SSP मोहम्मद कलीम मलिक के तरफा कंबर सिटी SHO जुल्फ़कार अली ओढाणो शहरनि सां बुख हड़ताल में अची ॻाल्हियूं कंदे शहर अंदर थींदड़ ॾोह जे 48 कलाकनि अंदर वापस करण की यकीन दहानी कराईंदे बुख हड़ताल ख़त्म